नाज़रीन, मेरापुर भरिसां क़दीमी क़ब्रिस्तान पीर उनड़ क़ब्रिस्तान बरसाति जे पाणी जी लपेट में अची वियो, जंहिं सबबु केतिरियूं ई क़बरूं मसमार थी वियूं आहिनि। इन अमल करे धरती हंज सुतल जे वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुझु इन रीति वंडिया। में मौजूद आहियूं जेको पीर उनड़ जे नाले सां मशहूरु आहे। असांखे हिते वधि में वधि तकलीफ़ जेका आहे उहा हर वक़्तु जॾहिं बि बरसाति पए थी त असांजूं जेके बि क़बरूं आहिनि उहे ॿुॾी वञनि थियूं महीननि ताईं, ईअं बि न को हफ़्तनि ताईं। उन जो सबबु इहो आहे त हिकु त बरसाति जो पाणी, ॿियो ज़मीनुनि जो पाणी हेॾे अचे थो, तंहिं करे हिते असांखे लाशनि में दफ़नाइण में तमामु घणी तकलीफ़ थिए थी। नंबर ॿियो, हिनखे रस्तो बि न आहे हिन मुक़ाम खे। ही अवाइली आहे मुक़ाम ऐं ही हिकिड़ो बुज़ुर्गनि जो मुक़ाम आहे, असांजे वॾनि जो सदियुनि खां, ईअं बि न को अॼुकल्ह जो ई मुक़ाम आहे। ऐं तक़रीबन हिते मेरापुर आस पास सभु माण्हू हिते ई अची दफ़नाइनि था। हीअ हिकिड़ी वाहिद टुकरी आहे जेका हमेशह ॿुॾंदी रहे थी ऐं असां तमामु घणी तकलीफ़ में आहियूं। महिरबानी करे टाउन ऑफिसर खे बि अर्ज़ु था करियूं, जेके बि असांजो हीअ आवाज़ ॿुधनि था उन्हनि खे बि पुरज़ोर अपील आहे त महिरबानी करे असांजी मदद कयो त जीअं हिन मुक़ाम खे चौदीवारी बि ॾियारी वञे, उन खां पोइ हिन में मिटीअ जो भराव विधो वञे। उन खां पोइ दग जी तमामु घणी तकलीफ़ आहे असांखे। गवर्नमेंट खे इहो अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांखे हेसि ताईं दग पको कराए ॾिनो वञे, रोड ठाराए ॾिनो वञे त तमामु बेहद महिरबानी थींदी ऐं असां घणनि परेशानियुनि खां बची वेंदासीं। साईं जेको आहे क़दीमी क़ब्रिस्तान आहे, हिते बरसाति 2022 हुई पई त बि क़ब्रिस्तान असांजो ॿुॾी वियो, जंहिंमें असां सॼे ॻोठ जी राव बिरादरी आहे, शेख बिरादरी आहे, निज़ामानी आहिनि, ख़ासकेली आहिनि, ॻोठ जा सोलंगी आहिनि, सभिनी पंहिंजी मदद पाण करे असां पाणी कढियोसीं। गवर्नमेंट असांजी का मदद उन में कान कई आहे। ऐं उन खां अलावा असांखे हिते चार्जेवारी सख़्तु ज़रूरत आहे। थी वञनि, बरसाति पए थी त क़बरूं मिसमार थी थियूं, हर दफ़े मिसमार थी थियूं वञनि। पोइ सभु को पंहिंजी मदद पाण, को ग़रीब आहे को अमीर आहे, कोशिशि त करनि था, पर काफ़ी माण्हू आहिनि ग़रीब जेके नथा करे सघनि, उहे क़बरूं मिसमार थी वियूं आहिनि। सो इन जे करे गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे मिटीअ जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे, त असांजी हेल्प कई वञे गवर्नमेंट जे तरफ़ां। TMO साहब खे बि अपील आहे मेरापुर। रस्तो असांजो पाणीअ जो कबा ॿुॾो पियो आहे, लाश असांजा अची नथा सघनि, तमामु घणी ज़रूरत आहे असांखे रस्ते जी बि। जेतिरी असांखे गवर्नमेंट खे जेको आहे अपील था कयूं त जेतिरी असांजी मदद कनि। असांखे हिन क़ब्रिस्तान जे लाइ माना असांखे घणे खां घणी मिटी जी ज़रूरत आहे ऐं मींहं जो पाणी जॾहिं बि बीहे थो त महीननि जा महीना बीह थो वञे। ऐं जहिड़े बि हितां जे सरहंदी वारा माण्हू जेके बि आहिनि, TMO AC आहे, मसइलनि जेके जेके माण्हू हिते आहिनि उन्हनि ॾे असां वञूं था त को बि असां सां साहूकार नथो करे। ऐं असां वस वारनि माण्हुनि खे अपील था कयूं त असांखे चौदीवारी ॾिनी वञे ऐं जीअं असांजा हे मयत ऐं महफ़ूज़ हुजनि। ऐं अगरि मिटी हूंदी त असांजा वण ऐं छाऊं बि थींदियूं ऐं पाणी जो निकाल जी तमामु घणी ॾुखियाई आहे असांखे। जनाज़ा दफ़न कया था वञनि, ईअं सम्झो असां पाणीअ में दफ़न था कयूं। सो बराए महिरबानी असांजी सभिनी खां अपील आहे हुकूमत खां त असांजी पुरज़ोर ऐं मदद कई वञे। नाज़रीन, हितां जे इलाइक़नि वासियुनि जा वीचार तव्हां ॿुधा। उन्हनि जो इहो ई मुतालबो आला अख़्तियारनि खां त असांजे पीर उनड़ क़ब्रिस्तान मां बरसाती पाणी निकाल कराए, चौदीवारी ॾियारी वञे ऐं मिटी जो भरा ॾियारियो वञे ऐं असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन शिवम कुमार सां गॾु आफ़ताब चाचड़, कोशिश डिजिटल, मेरापुर।